अस्सलाम वालेकुम बेदल भाई। वालेकुम सलाम। सो साईं तव्हांखे भलीकार माइश कारपुर जे प्लेटफॉर्म ते जी महिरबानी। तव्हांजे इंटरव्यू जी यको आस हुई, सो पर कुझु कमनि कोताहिनि जे करे रहिजी थियूं वञनि शयूं। तव्हां पंहिंजो मुकमिल तारुफ़, हूअं त तारुफ़ तव्हांजो तक़रीबन सिंध सुञाणे, हा, पर तव्हां पंहिंजो मुकमिल तारुफ़ पंहिंजी दफ़ा ने। मुंहिंजो नालो द असुल बेदुल बख़्श आहे। उहो उन खां पोइ मुंहिंजो जेको अदबी खण विहण थियो त मुंहिंजो वरी पोइ बाबा साईं जो तख़लुस हिन में शामिलु कयो, बेदुल मसरूर कयो। ज़ात जो बदली आहियां, शिकारपुर जो आहियां, फ़कीर ग़ुलाम अली मसरूर जो आहे 5 नंबर पुटु आहे ऐं 4 वॾा भाउर असांजा आहिनि। हिन वक़्तु असांजा जेके 2 भाउर गुज़ारे विया आहिनि, 3 भाउर असां हींअर आहिनि, नंढियूं असांजूं वॾियूं 3 गुज़ारे वियूं आहिनि। बाक़ी असांजी फैमिलीअ में सोटाण फैमिली आहे, कुझु भेण आहे, भाउर आहिनि, हुननि जा ख़ानदान आहे। ऐं असांजो जेको बदवी ख़ानदान आहे, आज़ाद जा जेके बदवी आहियूं, असांजो मतिलबु कुझु मुख़्तसिर घर आहे। उन मुख़्तसिर घरनि में सम्झो त हिन पासे प्रोफेसर लुत्फ़ बदवीअ जे पासे हिन वक़्तु एग्ज़िस्टिंग जेको डॉक्टर आहे उहो डॉक्टर मसूद बदवी आहे। हिन पासे असांजे जेको पंहिंजो ॿिया असांजो भाउ आहे साईं अमन बदवी, उहो शिकारपुर जी मशहूरु शख़्सियत आहे। ख़ासि तौर ते जेको स्कूलनि में हुन ॿारनि खे म्यूज़िक सेखारी आहे ऐं उन म्यूज़िक एक्टिविटी जे करे हिन ॿारनि खे सॼी शिकारपुर सुञाणे थी। सही ॻाल्हि आहे। या फ़कीर मसरूर जी जेका वरिती कंदो आहे त उन हिसाब सां हुनखे सॼी शिकारपुर सुञाणे थी। वरी सॼी सिंध जे सभिनी दरगाहनि खे पेर पे भरींदो आहे, उनजे करे बि हुनखे माण्हू सुञाणनि था। अदीब फाज़िल आहे, सॼे हिन में पंहिंजे इम्तिहाननि में हुन गोल्ड मेडल हासिलु कयो आहे, तमामु पढ़ियल लिखियल आहे। ॿियो भाउ असांजो इस्लामाबाद में आहे, जेको पंहिंजे हलियाल सां उते रहे थो, उनखे बि म्यूज़िक सां शौक़ु आहे। उनजो नालो साईं? उहो उहो मीरा बख़्श बदवी, उहो बि हुनजो हुते इस्लामाबाद में रहे थो, 12 बचनि था। और उन खे बि राग जो शौक़ु आहे। असांजे बाबा साईं खे बि सौक़ जे हिसाब सां राग ॻाईंदो, वॾा वॾा वार रखंदा हुआ, ॾाढी हुनजी मोहम्मद साईं सूरत हूंदी, उन जे करे उहो शौक़ु जेको राग जो आहे उहो असां सभिनी भाउरनि में आहे। अच्छा, तव्हांजा जेके पहिरियां 3 भाइर ॿुधायो गुज़ारे विया? 2 भाउर जेके 2 सॉरी, उनजा नाला? उहो हिकिड़ो वॾो असांजो भाउ रही बख़्श बदवी, रही बख़्श। ॿियो वरी विच में उहो 3 नंबर भाउ लाल बख़्श बदवी। अच्छा। हा, रही बख़्श ऐं लाल बख़्श 2 गुज़ारे विया आहिनि असांजा भाउ। कॾहिं गुज़ारे? हुनखे त काफ़ी अर्सो थियो, लाल बख़्श खे त काफ़ी अर्सो थियो, 15-16 साल थिया आहिनि। हिन भाउ खे 3-4 साल। उन्हनि जो बि को राग राग त सभिनी जो असांजो। हा, बाबा साईं जी वरिती थींदी आहे असांजी हज जी राति जो। मूंखे यादि आहे। हा, उन हज जी राति में सम्झो त पोइ वरी ॿिए ॾींहं ते वरी ॿिया सभई सॼी फैमिली गॾिजी के नानाणा ॾाॾाणा सभु गॾिजी वेंदा आहियूं। पोइ उन में असां 5 ई भाउर वेही ॻाईंदा हुआसीं सॼी राति। उहो बाबा साईं वारे हिसाब सां उन सॼी समाज जी महफ़िल थींदी, सॼी राति असां ॻाईंदा हुआसीं। हाणे उहो 2 भाउर कोन्हनि, वरी उहा महफ़िल बि शिकारपुर में हाणे कान थी थिए, हुनजे करे बसि चढ़ विछड़ आहियूं। पंहिंजे हर को पंहिंजे कमनि में गुज़ारे थो रहे थो, पंहिंजे बचनि ॿारनि सां ख़ुशि आहे। इहा सूरत हालत मुंहिंजे पंहिंजे ख़ासि तारुफ़ जी आहे। मुंहिंजी पंहिंजी जेका तालीम आहे उहा माशाल्लाह असांजा सभु भाउर पढ़ियल लिखियल आहिनि, गोल्ड मेडलिस्ट आहिनि। मां वरी सिंधी अदब में MA कई आहे 1974 में। 1974? हा, ॼमण जो सन ॿुधायो कोन थो। उहो उन ख़्याल कान जीअं माई न ॿुधाईंदियूं आहिनि, पर उहो मुंहिंजी इन महिल उमिरि त 64 साल थी वई आहे। 1947 में मां ॼायो आहियां। 1947? हा। महीनो कहिड़ो साईं? जुलाई जी 11 तारीख़। 11 तारीख़। हा, उन बाबा खां नथो ॿुधायां इन तारीख़ खे, वरी दोस्त उहो बर्थडे विशिस कंदा आहिनि न। हा, सही। पोइ उनजो वरी 10th ॼमण बि त थोरो हिकिड़ो मसइलो थी पवंदो आहे। सही सही। सभिनी खे तकलीफ़ न ॾियणी घुरिजे। सही। 1974 में मूं कई MA खां पोइ वरी इन खां अॻु में 66 में मुंहिंजी हिकिड़ी नौकिरी हुई। अदा साईं मूंखे नौकिरी वठी ॾिनी, अदा मीरा बख़्श जैकबाद में नौकिरी कंदो। उन नौकिरीअ में यूनियन काउंसिल पहिरीं टाउन कमेटी में नौकिरी कयमि क्लार्क जी। माना पहिरीं नौकिरी तव्हांजी? पहिरीं टाउन कमेटी जो क्लार्क हुउसि। अच्छा, शिकारपुर में? न, उस्ते मोहम्मद में। उस्ते मोहम्मद माना बलूचिस्तान? बलूचिस्तान। तॾहिं जैकबाद जो ज़िले जी तालुको। हा, उन वरी त रोग जैकबाद जो हो। ऐं उन खां पोइ वरी असांजो भाउ जेको हो असल में हिन में असिस्टेंट डायरेक्टर बुनियादी जमहूर हुसैन जे हिन में ऑफिस में कमु कंदो हो, बेसिक डेमोक्रेसी जे अयूब वारी। हा हा, उन में उहो नौकिरी कंदो हुओ। उन जे तवसुल सां ॿियो असांजो शिकारपुर जो हूंदो अब्दुल करीम शेख। अच्छा। उहो हुनजो असिस्टेंट डायरेक्टर हो। अच्छा। उहो असांजे भाउ लोकल बोर्ड जो असांजे भाउ खे ॾाढो प्यारु कंदो हो ऐं असांखे बि सुञाणींदो बाबा साईं जे करे। उन बेरोज़गारी जे हिसाब सां वरी अदा कई, चयो त हिन नंढड़े खे बि जॉब ॾेई छॾियूं। उन जे तवसुल सां मूंखे जॉब मिली, उहा करीम शेख जे हवाले सां। अच्छा। पोइ वरी उतां उस्ते मोहम्मद साईं जैकबाद खां वेंदो हुउसि। उस्ते मोहम्मद रेल ते ॾाढो हिकिड़ो अजब सफ़र हूंदो हो। उमिरि हूंदी नंढड़ी हूंदी,
मैट्रिक में पास कई तंहिं ज़माने में पोइ वरी उतां सम्झो त उते मामनि खां पोइ वरी मूंखे ख़्यालु थियो वरी मूंखे यूनियन काउंसिल में सेक्रेटरी थियणु ॾिनो पोइ जेका बाद जूं 9 यूनियन काउंसिलियूं मूं भेटियूं आहिनि अच्छा हा 9 यूनियन काउंसिलनि में पर हीअं आहे त सभिनी जो पसंदीदा पंहिंजो रहियुसि सेक्रेटरी रहियुसि सही पोइ उन में नाला तव्हां ॿुधंदो त ॾाढा ख़ुशि थींदो हिकिड़ो त मिसाल अहमद अली ख़ान पवार हीअ पंहिंजे साईं मंज़ूर पवार जो वालिद सही उहो मुंहिंजो चेयरमैन रहियो ऐं साईं अमन मियां चेयरमैन रहियो मुंहिंजो अहमद मियां सुमरो अच्छा हा उहो चेयरमैन हो अमनपुर जो चेयरमैन हो उन खां अलावा तव्हांखे अलासी नेकी ॾे शाह अली ख़ान डोमकी बख्शापुर जो जेको हुनजो पेशाब बख्शापुर जो इन्हनि शख़्सनि जे अकेली ॻाल्हाईंदा बि हा यकीनन ऐं वरी साईं शाहनवाज़ पवार या आदम ख़ान पवार आबाद में जेके रहनि था इन्हनि जो सेक्रेटरी रहियुसि ऐं जखराणे में बका मोहम्मद जखराणी जो सेक्रेटरी रहियुसि अर्ज़ मोहम्मद जो सेक्रेटरी रहियुसि ऐं ॿिया बि खोड़ नाला आहिनि उस्तो मोहम्मद उस्ते जो सेक्रेटरी रहियुसि अरे माशाल्लाह मां जेका बात जे तमामु वॾनि नालनि वॾनि ज़मीदारनि माण्हुनि सां मां सेक्रेटरी रहियुसि हर कोई ईअं थींदो चवईंदा हिकिड़े हंधि कंदो त ॿियो चवंदो साईं इहो छोकिरो फिरियो त मुंहिंजो सेक्रेटरी थी रहे माना मंज़ूर नज़र थी कमु बि कंदो कमु मां ॾाढो जाफ़ोड़ न कंदो अच्छा मुंहिंजे कम जो शौक़ु हूंदो हो कमु तमामु घणो कंदो हुउसि ऐं उहो इन में कंहिं क़िस्म जी लेट न कंदो हुउसि कंहिं कम में पेंडिंग में न हूंदी का पेंडिंग में का शइ न रखंदो हुनजो मां वरी ईअं मिसाल हाणे जो ॾियां त मूंखे हिन पंहिंजे टीवीअ जे तरफ़ां मूंखे इंटरनेशनल रिलेशन में असिस्टेंट कंट्रोलर करे मोकिलियो टीवी में कॾहिं हे 2001 में अच्छा 2001 में मां वियुसि हुते तव्हां जंहिं महिल मुंहिंजो डायरेक्टर ईंदो हो अलासी बख़्शे नवीद ज़फ़र उहो हमेशह चवंदो वरी इहो साईं तुंहिंजी टेबल ख़ाली पई आहे छो भला को कागज़ कोन्हे छा मूंखे 9 बजे मां डाक घुराईंदो आहियां उन खां पोइ मां घटि में घटि 12 बजे ताईं सॼो टेबल ख़ाली करे छॾींदो आहियां मुंहिंजी दिलि न थींदी मुंहिंजे टेबल ते फाइल पियो उन जे करे हुन चयो त भला चङो मां तोखे प्रोग्राम मैनेजर करे थो मोकिलियां कराचीअ हिनजे PTV नेशनल जो मूंखे प्रोग्राम मैनेजर थी आयो किथे वरी 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे मज़ो न आयो PTV नेशनल में कमु करण जो उहो मूं छॾे ॾिनो अहिड़े नमूने सां सम्झो त 74 में वरी इहे जो नौकरियूं यूनियन काउंसिलुनि जी नौकरियूं करे वरी 74 में मां हिते आयुसि पंहिंजे हिन में पाकिस्तान टेलीविज़न असिस्टेंट प्रोड्यूसर जे हिते कमु कयो 74 खां वठी वेंदे मुंहिंजी जॉब जेका PTV जी रही उहा लॻभॻि 34 साल रही हाणे 2007 में मूं रिटायर कयो 74 खां तव्हां जेको हिते हुयो माना कराची में माना एज ए प्रोड्यूसर पहिरीं असिस्टेंट प्रोड्यूसर हुउसि पोइ प्रोड्यूसर थियुसि पोइ वरी हिननि बदिली थी कोटिया बदिली थी 5 साल कोटिया रहियुसि कुझु प्रोग्रामनि जे सिलसिले में लाहौर में बि रहियुसि कुझु सम्झो इस्लामाबाद में ONDN में इस्लामाबाद में असिस्टेंट कंट्रोलर IR डिवीज़न जो रहियुसि पोइ डिप्टी कंट्रोलर बि रहियुसि पोइ वरी उतां हिते प्रोग्राम मैनेजर थी आयुसि कराचीअ जे नेशनल PTV नेशनल में वरी उन खां पोइ वरी प्रोड्यूसर जी ऑप्शन ॾिनमि वापसि वरी PTV ते अची प्रोड्यूसर जी सूरत में रिटायर कयो त हीउ मुंहिंजो हिकिड़ो तारुफ़ आहे जेको मुख़्तसिर थी सघे थो माना 74 खां लेटेस्ट जेको हाणे साल बीठो 74 खां वठी हिन महिल 2011 आहे 2001 ताईं तव्हां 2007 ताईं नौकिरी कई 2007 माना इहो तक़रीबन तव्हांजो 20 साल मुंहिंजी थी विया टेलीविज़न सां ई माना लाॻापियल जो हा टेलीविज़न सां ई रहियुसि उन रिटायरमेंट खां पोइ जीअं चवंदा आहिनि त साईं दोस्त चवंदा आहिनि साईं भला कोई चैनल नथा जॉइन कयो मूं चयो यार ॻाल्हि सची सारी आहे त PTV में असां बादशाही कई आहे हाणे ही जेके चैनल आहिनि माफ़ कजो हिननि चैनलनि ते असांखे लॻे थो ॼण गदागिरी करणी पवंदी उन जे करे हाणे असां गदागिरी न कंदासीं गदागिरी फ़क़ीरी वारी सही आहे बाक़ी चैनल जे पुठियां गदागिरी करणु सुठो न सही था चओ उन जे करे PTV में असां तमामु जेको कमु असांखां थी सघियो असां कयो आहे जीअं पंहिंजी यूनियन काउंसिलनि में मां तमामु घणी महिनत सां कमु कयो तीअं PTV ते तमामु घणी महिनत सां कमु कयो मूंखे इहो यादि थो अचे त घणो करे असांजा उर्दू जा प्रोड्यूसर सिंधी प्रोग्राम कंदा हुआ उन ज़माने में जॾहिं असां आयासीं टीवीअ ते उन में ईअं थींदो हुयो त उर्दू जा प्रोड्यूसर वरी जॾहिं को ख़राबु प्रोग्राम थींदो हो जॾहिं हलंदे हलंदे ख़राबु थी वेंदो त पोइ वरी साईं बलोच साहिबु घुराए चवंदो भाई इहो प्रोग्राम बेदिल मसरूर रखी ॾियो त उहो सुठो करे ॾींदो तव्हांखे वरी 1-2 प्रोग्राम मूं पंहिंजा शुरू कया हुआ त उन में वरी थींदो ईअं हो त दोस्त चवंदा साईं सुठो प्रोग्राम था कयो वरी खणी तव्हां ॾींदा महाजर प्रोड्यूसरनि खे ॾेई छॾींदा तव्हां इहो प्रोग्राम सुठो न कयो न मूंखे प्रोग्राम सुठो करिणो आहे मूं तमामु सुठा प्रोग्राम कया मक़सदन सिंधी अदबी प्रोग्राम कयोसीं रूर हाण सिंधी अदबी प्रोग्राम कयोसीं सिंधी अदबी संगत जे नाले सां प्रोग्राम कयोसीं ऐं उन खां अलावा जनरल प्रोग्राम पोर्ट्रेट कयासीं सभिनी अदीबनि शाइरनि जा उन फिल्म ते हुआ
हाणे फिल्म ज़ाहिर आहे PTV ते हिन वक़्तु रिज़ल्ट कोन्हनि, न त असां PTV ते ॾाढा सुठा पोर्ट्रेट्स ठाहियासीं, फिल्म ते ठाहियासीं, VTR ते ठाहियासीं। उहो घणो रिकॉर्ड आहे। मां सम्झां थो त असां जेको कमु कयो आहे 1974 खां मां ऐं मोहम्मद बख़्श जो, हारून रिंद, मंज़ूर कुरैशी, इवन असांजा जेके सीनियर्स हुआ मुमताज़ मिर्ज़ा, ज़ुल्फ़कार नक़वी, इन्हनि सिंधी ॿोलीअ जे लाइ तमामु वॾो असासो छॾियो आहे। PTV ते इहो अलाए रखियो आहे या रायदान थी वियो आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे उहो सभु रायदान थी वियो आहे। माना आर्काइवल न आहे, को मटीरियल सिंधीअ जो कोई कोन्हे। असां वटि वधि में वधि मंज़ूर अली ख़ान जो हिकिड़ो गानो पियो हूंदो, माउ भाॻीअ जा के 2-3 गाना पिया हूंदा, बाक़ी सभु ड्रामा एरेज थी विया आहिनि, सभु प्रोग्राम एरेज थी विया आहिनि, का शइ सिंधीअ जी हिते कान्हे। हालांकि मां चवां थो त जेतिरो असां कमु कयो आहे, जेकॾहिं उहो माण्हुनि खे ख़बर पवे त असांजी सिंधी तमामु घणो कमु थियल वॾो कमु कयो आहे, तमामु वॾो कमु कयो आहे ऐं मयारी कमु थियल आहे। बस हक़ आहे। मिसाल मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम जेकॾहिं सम्झो त मयार इन अंदाज़ो लॻाए सघो था जीअं मां हथे गुल मेहंदी कयो, हथे गुल मेहंदी मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त असां कीअं न महिनत कई हूंदी सिंधी ज़बान जे सिलसिले में, सिंधी ॿोलीअ जे सिलसिले में। सबबु हुनजो इहो बि हूंदो त उन वक़्तु असांखे ख़्यालु हूंदो त अख़बार काई बि अख़बार असांजे ख़िलाफ़ु न लिखे। सबबु इहो त भई असांजो लिटरेचर सां वास्तो, अदब सां वास्तो, अदब जे वास्ते जे करे असांखे भउ थींदो हो त पोइ ईअं न थिए त असां जेको हरफ़ अची वञे त यार ही पढ़ियल लिखियल छोकिरा ई छा पिया करनि। उन भउ खां असां हुन में पंहिंजे ज़बान जो, ॿोलीअ जो, लहजे जो, ड्रेस जो, कपिड़नि जो, हर शइ जो सेट डिज़ाइनिंग जो, सभु शइ जो असां ख़्यालु कंदा हुआसीं त ईअं न थिए त का तनक़ीद जो निशानो थिए। ऐं माशाअल्लाह असांखे अलाह साईं महिरबानी कई जो इन सॼे अरसे में जेतिरो कमु कयोसीं असां तमामु भलो ऐं सुठो। हेसि ताईं जो ईअं आख़िरी भेरे असां हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं उर्दूअ में मूं कयो। अच्छा। मोहब्बतों के सफ़ीर, सिंधी शाइरनि जो उर्दू कलाम ज़बरदस्त। ऐं उन में जेको असांजो हेडक्वार्टर खां आयो सरमद साहिब भाई साहब, उहो इन ते हैरान थी वियो कि साईं हुन खां उसके अपने सचल सरमद के अलावा तो आपकी कोई सिंधी शायर ऐसा नहीं जिसने कोई उर्दू कलाम लिखा हो। मुझे साईं ये किताब है सिंध में उर्दू, डॉक्टर नबी बलोच का लिखा हुआ, इसमें 172 शायरों का कलाम लिखा हुआ है और वो साहिबी किताब है। जैसे हैरान थी वियो मुंहिंजो त पोइ हाणे असांखे ॾियो त असां प्रोग्राम कयूं ऐं उर्दू ज़बान जो उहो इंतिहाई सुठो प्रोग्राम कयो, जंहिंमें ईअं सम्झो त 70 खनि शाइरनि जो, सिंधी शाइरनि जो कलाम असां हुन में पेश कयो। कहिड़े दौर जी ॻाल्हि आहे? ही मां सम्झां थो त लेट 90s जी ॻाल्हि आहे। अच्छा। हा हा, माना एॾो पुराणो कोन्हे? न पुराणो कोन्हे। पोइ हिन जा कुझु कलाम असां रेडियो ते ॾिनासीं, कुझु कलाम कोशिशि कईसीं कि दादाजी वारनि खे अर्ज़ु कयोसीं त यार तव्हां असां खां ही सभु आर्काइवल सिस्टम खणी वठो, हिननि खे ख़त लिखो, हिननि खां इहो मटीरियल तव्हां वठी वठो। मुंहिंजे ख़्याल में सिंध दादाजी बि न कयो, सिंध म्यूज़ियम बि न कयो, कल्चर डिपार्टमेंट बि न कयो। हेॾो सारो प्रोग्राम, हेॾो सारो असां जेको कमु कयो आहे तमामु घणो, एॾो जो तारीख़ शाहिद आहे। जेकॾहिं उन खे सहेड़जे न साईं, ख़ुदि सिर्फ़ु ड्रामा ई तव्हां जेकॾहिं सोचियो न त सिंधी ड्रामा असांजो मुक़ाबिलो हूंदो सिंधी ड्रामे जो ॿियनि पाकिस्तान जी ॿियनि ॿोलियुनि सां मुक़ाबिलो। बिल्कुलु सही। छो मुक़ाबिलो हूंदो चवंदासीं त असां पंहिंजी सकाफ़त ॾेखारियूं त असांजी ओरिजिनल सकाफ़त छा आहे। अगरि असांजो वास्तो अदब सां हो, असांजो वास्तो लोक अदब सां हो, असांजो वास्तो सकाफ़त सां हो, माना असां को हितां हुतां कोन आया हुआसीं। असां पढ़ी लिखी ऐं सभु कुझु पंहिंजे समाज खे सम्झी ऐं सभु कुझु ॾिसी वाइसी, यानी मूवमेंट्स, सियासी मूवमेंट्स, समाजी मूवमेंट्स, इन्हनि सभिनी खे ॾिसी मुतालो करे उन्हनि में रही, उन्हनि सां कमु करे, उन्हनि जी ख़िदमतूं करे पोइ असां टीवीअ ते आया। हिकिड़ो पूरो बैकग्राउंड हो मंज़र जे करे असां जेको कुझु कयोसीं असां उन पंहिंजी कमिटमेंट सां कयोसीं। सही ॻाल्हि ऐं उहो रहिगां थी वियो। हाणे हिन महिल पीटी वेठो वीचारे वेठो छा हूंदो सिंधीअ जा, इहे हाणे मां नथो सम्झां त पीटी वेठो उन क़िस्म जो रिकॉर्ड आहे। थोरो कोई पद आहे, कलाम आहे, कोई ॻाल्हि आहे, बाक़ी आर्काइवल सिस्टम कोन्हे।